राधणबड़ सां ॻोठ हाजी दाऊद मोरियो वासी पीरसन ग़ुलाम रसूल कुंभर पंहिंजे पुटु मंज़ूर अली कुंभर सां गॾिजी प्रेस क्लब राधण पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मूं वटि ॻोठ हाजी दाऊद मोरियो में पंहिंजी ख़रीद थियल 3.5 जरेब ज़री ज़मीन हुई, जेका 30 साल अॻु मूं पंहिंजे भाइरनि अनवर कुंभर ऐं धड़ी कुंभर खे उन मां कुझु हिसो ॾिनो, जंहिंखां पोइ कुझु सालनि खां पोइ मुंहिंजे ॿिन्ही भाइरनि मूंखां लिखी पंहिंजे हिसे जी ज़री ज़मीन असांजे ॻोठ वासी शमसुद्दीन मोरियो खे ख़रीदे 25,000 में ॾेई छॾी, जंहिंमां 10,000 अनवर कुंभर ऐं 10,000 धणी बख़्श कुंभर वरिता ऐं बाक़ी 5,000 ज़री ज़मीन लिखी ॾियण जी शर्त ते रखिया विया। हुन वधीक प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त धणी बख़्श अनवर अलीअ मूंखे पंहिंजी ज़मीन विकिरो करे ॾिनी पंहिंजे पैसनि सां। तंहिंमें मूं हुननि खे 20,000 रुपया 10,000 अनवर अलीअ खे 10,000 धणी बख़्श खे मूं ॾिना। बाक़ी रहिया जेकी पैसा 5,000 हुआ त बाबा हाणे मूंखे लिखी ॾियो त मां तव्हांखे जमा करे मूंखे लिखी ॾियो। इन में साल 32-33 साल आहे, लिखी कोन पिया ॾियनि, अॼु हे कमु आहे अॼु हे कमु आहे। हली हली आख़िरकार हे वञी दाही थिया वॾेरे तुफ़े खान वटि, जंहिंमें धुरियूं वञी गॾु थियासीं। उते फ़ैसिलो वॾेरे ॻाल्हियूं ॿुधियूं। वॾेरे जेके अनवर अली जंहिं महिल आयो मूंखे मां चयोमांसि मूं तोखे पैसा ॾिना आहिनि, पोइ वरिता आहिनि मूंखां, चई मूं तोखे पैसा ई न वरिता। मां चयो बाबा बिल्कुलु मूं ॾिना आहिनि। धणी बख़्श चयो धणी बख़्श चयो मूं बिल्कुलु असांखे पैसा ॾिनासीं, उहो न पियो मञे। पोइ वॾेरे फ़ैसिलो इहो कयो त बाबा इन लाइ तो क़ुर पाक खणंदे त अनवर अली खे तो पैसा ॾिना। मां बिल्कुलु खणंदुसि, मुंहिंजो हक़ु आहे। जंहिंमें वॾेरे मूंखे क़ुर पाक खणायो, ओॾो क़ुर पाक मसीन खणी मोटी आयुसि त अनवर अली चयो बाबा क़ुर ते हर शइ शमसुद्दीन खे बख़्शी करे छॾी, इन क़ुर ते। असांजी ज़रई ज़मीन जेका आहे 3.5 जरेब बाबे जी पंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे। उन मां पोइ बि पंहिंजे भाइरनि खे हिन ॾिनो हिसो। अनवर अली ऐं धणी बख़्श पंहिंजो 35 पैसा शमसुद्दीन कोरीअ खे खपाए ॾिना अॼु खां 30 साल पहिरियां 25,000 में। ॿुधो त 10,000 हिन जो चवणु आहे त चाहे धणी बख़्श खे मिलिया, 10,000 चाचे अनवर खे मिलिया, ऐं बाक़ी रहिया 5,000 पोइ लिखत खां पोइ माना जेको ॾींदासीं। त 30 सालनि खां पोइ हे पैसा ॾेई सघिया न, वरी उहो लिखाए सघिया। इन खां पोइ चाचे अनवर वारा वञी दाही थिया वॾेरे तो फेल वटि त असां ॿनी जेका आहे त कोन खपाई असांजो फ़ैसिलो कर। त हुननि फ़ैसिलो कयो, वॾेरे तुफ़ैल शमसुद्दीन खे क़ुर ते साख ॾिनई त मां 10,000 जेको आहे त वरिता आहिनि हिन खां। हाणे क़ुर ते साख ॾिनई त माना वरितई न 10,000, त बाक़ी रहियो 5,000। 5,000 जा थिया 2.5 लख रुपया। चई त 1,25,000 चाहे धणी बख़्श खे ॾियणो ऐं 1,25,000 चाचे अनवर खे। त चाचे अनवर उन ई महिल क़ुर ते 1,25,000 माफ़ु कया ऐं 1,25,000 चाचे धणी बख़्श खे अदा कया उन ई महिल। ऐं हाणे जॾहिं असां ॿनी उन्हनि खे लिखी ॾिनी त हाणे वरी असांखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि त असां हीअं कंदासीं हीअं कंदासीं। त हाणे इन जे करे असां वस वारनि खे अपील था करियूं त हीउ बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे, छो जो मुंहिंजो पीउ पोड़ो आहे, पीरसन आहे, ऐं इन जे करे अपील था कयूं त वस वारनि खे असांजो बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे जीअं वक़्त सिर असांखे कमु अचे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।